मुंहिंजो नालो एहसान अहमद उर्साणी आहे। साइंसी ॼाण खे आम करणु मुंहिंजो मशग़लो आहे। हिन लेक्चर जो मौज़ू आहे जबलनि जा क़िस्म ऐं उन्हनि जो ठहणु। हिन वीडियो में पाण ॾिसंदासीं त धरतीअ जे गोले जी बनावट कहिड़ी आहे, धरतीअ जे मथाछिरे में तब्दीलियूं कहिड़ी रीत अचनि थियूं ऐं उन सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जबल कीअं ठहनि था। पर मौज़ूअ ॾांहुं हलण खां अॻु में आउं तव्हांखे दरख़्वास्त कंदुसि त हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। सन 1990 धारे अल्मानवी साइंसदान ऐं माहिर आबहवा अल्फ्रेड वेगनर अल्मानवी ॿोलीअ में किताब लिखियो, जंहिंजो अंग्रेज़ी तर्जुमो थींदो The Origin of Continents and Oceans। इन जो सिंधी तर्जुमो थींदो खंडनि ऐं सागरनि जी अढ। इन किताब में हुन खंडियाती चुरपुर जो नज़रियो पेश कयो, जंहिंखे अंग्रेज़ीअ में थियरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट सॾींदा आहिनि। इन नज़रिए मूजिब 25 करोड़ साल अॻु दुनिया में हिकिड़ो ई खंड हो, जंहिंखे हुन पेंजाया यानी कुल खंड जो नालो ॾिनो। हुन दावा कई त 25 करोड़ साल अॻु इहो खंड मुख़्तलिफ़ भाङनि में विरहाइजण लॻो ऐं उन जा भाङा अॼु मुख़्तलिफ़ खंडनि जी सूरत में नज़र अचनि था। संदसि ख़्यालु हो त अॼु बि इहे खंड हिकिड़ी जाइ ते बीठल हुअण बदिरां चुरपुर करे रहिया आहिनि। हुन पंहिंजे नज़रिए जे हक़ में केतिराई पुरज़ोर दलील ॾिना। संदसि पहिरियों दलील इहो हो त खंडनि जो डोल यानी शेप ॿुधाए थी त उन्हनि जा किनारा हिक ॿिए सां ठहकनि था ऐं जिग्सा पज़ल वांगुरु हिक ॿिए सां पूरीअ रीत मिलनि था। हुन भूभ्यासी दलील पिणु ॾिना। मिसाल तौरु हुन ॿुधायो त अफ्रीका जे उलहंदे किनारे ऐं ॾखण अमेरिका जे उभरंदे किनारे जूं भिटूं हिक ॿिए सां मेल खाइनि थियूं। उन खां सवाइ हुन जियाभ्यासी यानी बायोलॉजिकल दलील पिणु ॾिना। हुन लधो त अफ्रीका जे उलहंदे किनारे ऐं ॾखण अमेरिका जे उभरंदे किनारे ते मिलंदड़ पिंडियात यानी फॉसिल्स साॻियूं आहिनि, जंहिंमां इहो पिणु साबित थियो त उन्हनि ॿिन्ही जायुनि ते किरोड़े वरह अॻु हिक जहिड़ा जानवर रहंदा हुआ। तंहिंखां सवाइ वटिस अहिड़ा दलील बि हुआ जिन मां साबित पिए थियो त किरोड़े साल अॻु अफ्रीका जे उलहंदे ऐं ॾखण अमेरिका जे उभरंदे दंग ते आबहवा बि हिक जहिड़ी हुई। पर पोइ बि तॾोहकनि साइंसदाननि संदसि नज़रिए खे इन करे रद्द करे छॾियो जो अल्फ्रेड वेगनर उन मेकानियत यानी मैकेनिज़म जी निशानदेही करे न सघियो जेको खंडनि जी चुरपुर जो सबबु बणिजी रहियो आहे। हू पंहिंजे नज़रिए जे हक़ में अञा वधीक साबितियूं हथु करण में जुटियल रहियो ऐं उन ई जदोजहद दौरान सन 1930 ईस्वीअ जे सियारे में हिकु हादसे जो शिकार थी पंहिंजी हयाती विञाए वेठो। संदसि वफ़ात थींदे ई किन भूभ्यासदाननि वेगनर जे नज़रिए खे अॻियां वधायो ऐं उन्हनि इम्कानी कारणनि जी इकटार कई जेके खंडनि जी चुरपुर जा मुहरक थी सघिया थे। मिसाल तौरु अंग्रेज़ भूभ्यासदान यानी जियोलॉजिस्ट अर्थर होम्स ख़्यालु पेश कयो त धरतीअ जे अंदरियनि तहनि मां गर्मी निकिरे थी, जंहिंसां धरतीअ जे मथाछिरे में तब्दीलियूं रूनुमा थियनि थियूं। अॼु असीं ॼाणूं था
त अर्थर होम्स जो इहो ख़्यालु हक़ीक़त खे तमामु वेझो आहे। अल्फ्रेड वेगनर खंडनि जी चुरपुर वारो नज़रियो जेको 100 साल अॻु ॾिनो सो हाणे वधी वीझी प्लेट टेक्टोनिक्स जी सूरत अख़्तियार करे चुको आहे, जंहिंखे सिंधीअ में भूए टिकसाली सॾे सघूं था। इहो नज़रियो भूअभ्यास यानी जियालॉजीअ जे उन उसूल जो बुनियादु बणियल आहे जंहिंसां पाण ज़िलज़िला अचणु ऐं जबल ठहिण वारो अमल सम्झी सघूं था। अॼु पाण ॼाणूं था त धरती 4 तहनि ते ॿधल आहे। पहिरियों छिलको यानी क्रस्ट, ॿियों गूदो यानी मेंटल, टियों ॿाहिरीं कोर यानी आउटर कोर ऐं चौथों अंदरीं कोर यानी इनर कोर। धरतीअ जे सभ खां ॿाहिरें तह खे छिलको यानी क्रस्ट सॾींदा आहियूं। इहो धरतीअ जो मथाछिरे वारो तह आहे जंहिंजो अटकल 70% सागरनि, समुंडनि ऐं उप समुंडनि सां ढकियल आहे। बाक़ी हिसे खे पाण खुश्की सॾींदा आहियूं, जंहिंमें पाण खे मैदान यानी प्लेन्स, मथां खां पट यानी प्लाटोस, बयाबान यानी डेज़र्ट्स, नंढा वॾा जबल यानी माउंटेन्स ऐं माथिरियूं यानी वैलीज़ नज़र अचनि थियूं। इहो ॿाहिरियों तह यानी छिलको 5 खां 70 किलोमीटर थुलो आहे। मतिलब त मुख़्तलिफ़ हंधनि ते इन जी थोल मुख़्तलिफ़ आहे। मिसाल तौर समुंडनि हेठां इन जी थोल सभ खां थोरी बमुश्किल 5 किलोमीटर आहे, जॾहिं त हिमालय जाबुलू सिलसिले जे हेठां इन जी थोल सभ खां घणी यानी 70 किलोमीटर आहे। धरतीअ जे छिलके ऐं गूदे जे मथे हिसे खे लिथोस्फीयर सॾिबो आहे। लिथोस्फीयर केतिरियुनि ई नंढियुनि वॾियुनि टिकुनि में ईअं विरहायल आहे ॼण धरतीअ जे मथाछिरे ते टिकसाली थियल हुजे। इन्हनि टिकुनि खे अंग्रेज़ीअ में प्लेट्स सॾिबो आहे, पर धरतीअ जे मथाछिरे जो 90% भाङो 7 वॾियुनि टिकुनि में विरहायल आहे। यूरेशियाई टिक, सिंधु ऑस्ट्रेलियाई टिक, माठी टिक, उत्तर अमरीकी टिक, ॾखण अमरीकी टिक, अफ्रीकी टिक ऐं एंटार्कटिकी टिक। इहे टिकूं चुरपुर कंदियूं रहंदियूं आहिनि। इन्हनि मां के हिक ॿिए जे वेझो अची रहियूं आहिनि त के हिक ॿिए खां परे वञी रहियूं आहिनि। मिसाल तौर यूरेशियाई टिक ऐं सिंधु ऑस्ट्रेलियाई टिक 2 सदी मीटर मतिलब 2 सेंटीमीटर फी साल जी रफ़्तार सां हिक ॿिए जे वेझो अची रहियूं आहिनि। साॻीअ रीति यूरेशियाई टिक ऐं उत्तर अमरीकी टिक 1 इंच फी साल जी रफ़्तार सां हिक ॿिए खां परे वञी रहियूं आहिनि। पर इन्हनि टिकुनि जी चुरपुर सां जबल कीअं था ठहनि? जबल 3 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। पहिरियों चुण जबल यानी फोल्ड माउंटेन, ॿियों चौकोर ॾार जबल यानी फॉल्ट ब्लॉक माउंटेन ऐं ॿरंदड़ जबल यानी वोल्केनिक माउंटेन। जॾहिं हिक ॿिए जे वेझो ईंदड़ 2 टिकूं पाण में टकराईंदियूं आहिनि ऐं हिक ॿिए खे भिचींदियूं आहिनि, तॾहिं उन्हनि मां हिक टिक ॿी टिक जे हेठां दॿिजी सबडक्शन ज़ोन में हली वेंदी आहे। जॾहिं त ॿी टिक जो छिलको या पत्थर जाइ न मिलण सबबि वेढ़िजी मथे चढ़णु लॻंदो आहे।
अहिड़ीअ रीति चुण जबल यानी फोल्ड माउंटेन वजूद में ईंदा आहिनि। दुनिया जो वॾे में वॾो डूंगर कोह एवरेस्ट चुण जबल जो हिकिड़ो मिसाल आहे, जंहिंजी ऊचाई अटकल 9 किलोमीटर आहे। इहो हिमालय जाबलू सिलसिले जो टकर आहे। इहो जाबलू सिलसिलो नेपाल ऐं चीन जे दंग ते वाक़ई आहे, जिते सिंधु ऑस्ट्रेलियाई टिक ऐं यूरेशियन टिक पाण में मिलनि थियूं। इहे टिकूं हिक ॿिए खे भिचे रहियूं आहिनि। ईअं मथे थींदे थींदे पोयनि 10,000 सालनि में कोह एवरेस्ट इन ऊचाईअ खे रसियो आहे। इहो अञा बि हर साल 4 सेंटीमीटर यानी 4 मिलीमीटर मथे वञी रहियो आहे। कॾहिं कॾहिं टिकुनि यानी प्लेट्स में ॾार पइजी वेंदा आहिनि ऐं वक़्त सां इहे ॾार वधी वञण सबबि टिक जो विचों टुकुर पासे वारनि हिसनि जी भेट में हेठि किरी पवंदो आहे। अहिड़ीअ रीति चौकोर ॾार जबल जुड़ंदा आहिनि, जिन खे अंग्रेज़ीअ में ब्लॉक माउंटेन सॾिजे थो। मिसाल तौरु हिंदुस्तान में जबलपुर जे मक़ाम ते चौकोर ॾार जबल मौजूद आहिनि। टिकुनि खे 2 क़िस्मनि में विरहाए सघिजे थो, हिकिड़ियूं सामूंडी टिकूं, ॿियूं खंडियाती टिकूं। जॾहिं का सामूंडी टिक ऐं का खंडियाती टिक हिक ॿिए सां टकराईंदियूं आहिनि ऐं हिक ॿिए ते ज़ोर लॻाईंदियूं आहिनि, तॾहिं ॿरंदड़ जबल जनम वठंदा आहिनि। सामूंडी टिक जो मथियों तह यानी छिलको खंडियाती टिक जे हेठां दॿिजी वेंदो आहे ऐं विघिरी धरतीअ जे गूदे यानी मेंटल में हलियो वेंदो आहे। विघिरी विघिरी नेठि इहो गैसी सूरत अख़्तियार करे वठंदो आहे ऐं धरतीअ जे छिलके खे चीरींदे ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। इंडोनेशिया जे काराकाटवा इलाइक़े में वाक़िए कोह अन्नाक या कोह अनूक ॿरंदड़ जबल जो मिसाल आहे। जबलनि जे इन्हनि क़िस्मनि खे ॿियनि केतिरनि ई नंढनि क़िस्मनि में विरहाए सघिजे थो। धरतीअ जे तहनि जो अभ्यास यानी भूअभ्यास या जियालॉजी तमामु दिलचस्प पर ॻूढ़ी साइंस आहे। इन खे सम्झण सां ई पाण ज़िलज़िलनि खे सम्झी सघूं था। मुमकिन आहे त पाण इन खे अञा बहितर नमूने सम्झी ज़िलज़िलनि जी अॻकथी करण लाइक़ु बणिजी वञूं ऐं धरतीअ ते पंहिंजी वसंदियुनि खे महफ़ूज़ बनाए सघूं। पर इहो सभु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं पाण अल्फ्रेड वेगनर ऐं अर्थर होम्स वांगियां मंतकी सोच धारियूं ऐं उन्हनि दकियानूसी अक़ीदनि खां परे रहूं जेके असांखे गुमराह कनि था त धरती का सई थाली आहे जेका नज़र न ईंदड़ किन थंभनि मथां या वरी पाणीअ मथां रखियल आहे ऐं इहो त धरतीअ खे लोॾनि खां बचाइण लाइ या मज़बूत बनाइण लाइ अर्श ते वेठल कंहिं फर्ज़ी ख़ुदा उन में जबलनि खे कोकनि वांगुरु ठोकियो आहे। इन सां ई मूंखे इजाज़त ॾींदा। जिए साइंस जिए सिंध।